अस्सलामुअलैकुम दोस्तों, मारवी सिंधु केर ऐं किथां जी हुई? छा मारवी सिंधु ख़ुदकुशी कई? जेकॾहिं मारवी सिंधु ख़ुदकुशी न कई त गुलूकारी जी दुनिया खां छो परे आहे मारवी सिंधु? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी मशहूरु ऐं ख़ूबसूरत गुलूकारा मारवी सिंधु मोरो शहर सां तालुक़ थी रखे। मारवी सिंधु खे नंढपिण खां ई गुलूकारी सां काफ़ी चाह ऐं मारवी सिंधु खे फ़नकारी में काफ़ी दिलचस्पी रखंदी हुई। शुरू में जॾहिं मारवी सिंधु गुलूकारी कई त आवाज़ खां वधीक मारवी सिंधु जे हुस्न ऐं ख़ूबसूरती जी हाक सॼी सिंध में थी। मतिलबु आवाज़ खां वधीक माण्हू मारवी सिंधु जे सूंहं ऐं ख़ूबसूरती ते मरंदा हुआ। जीअं कुझु साल अॻु सूंहं ऐं ख़ूबसूरती जे करे सिंध में फ़ाइज़ा अली काफ़ी मशहूरु थी हुई। फ़ाइज़ा अली FBR कमिश्नर अब्दुल हमीद अबड़े सां शादी कई। मारवी सिंधु बि पहिरियां मङणी करे ऐं बाद में शादी कई, पर बदकिस्मती सां शादी जे कुझु महीननि बाद कारो पत्थर खाइण ऐं ख़ुदकुशी जी ख़बर ब्रेक थी। पहिरीं त इहो ॿुधायो त मारवी सिंधु पारां जेको कारो पत्थर पीतो आहे छा पियो ॿुधायो वञे इन हवाले सां? गॾोगॾु हिन वक़्तु इहो बि ॿुधायो त उन जी हालत कीअं आहे? लोक गुलूकारा मारवी सिंधु उन वक़्तु इन्हनि ख़बरुनि जी तरदीद बि कई। अफ़वाहूं ॿुधियूं आहिनि मारवी सिंधु मरी वई आहे, हीअं थी वियो आहे, हूअं थी वियो आहे। अदा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मां तव्हां सभिनि जे साम्हूं आहियां। मूंखे मादे जी तकलीफ़ आहे, माण्हू फनकार बीमार नथो थी सघे छा? मारवी सिंधु खे नाज़ प्रोडक्शन ऐं सचल प्रोडक्शन खां काफ़ी शोहरत मिली। मारवी सिंधु खे मुमताज़ मौलाई बि पंहिंजी शाइरी ॾींदो हो। अॼुकल्ह मारवी सिंधु घरू हालातनि ऐं मसइलनि सबबु गुलूकारी जी दुनिया खां परे आहे। दोस्तो, जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।